वाघ पुछिस दादा खेर त आहे हिते ॾाढे ॻाल्हाइण ते एॾी झल छो विधी अथई। हिन चयसि दादा हिन खूह जे तरे में हिकिड़े देव जो आस्थानु आहे, रुगो डांदनि जे तकिड़े हलण ऐं नार जी रिंगट ते ॾमिरजी ॿाहिरि निकितो त पाण मां हिकु न ॿिन्हिनि खे खयूं हलियो वेंदो। इहो ॿुधी वाघ चयसि त भाऊ जे इहा ॻाल्हि आहे त पोइ भलाई कर तूं थोरो पर भरो थी बीह त आऊं तो डांदनि खे हकलियां। राह ॾिठो त हीअ मुड़े कोन थो ऐं पियो ॾाढियां ॻाल्हाए सो माठड़ी करे नार जी गादीअ तां लही वञी थोरो पासीरो थी बीठो ऐं वाघ अची संदसि जाइ वरिती। गादीअ ते वेहण सां वाघ डांदनि जी अची बाठनि जो वसकारो विधो। डांदनि जी डोड़ ऐं वाघ जे हकलण ते खूह वारो देव कावड़ में भरिजी हिकदमि ॿाहिरि आयो ऐं ईंदे ई हिकिड़े डांद खे चंपो हणी उते जो उते पूरो करे छॾियईं। पर वाघ जो अॻे ई तयारु वेठो ते तरार जो अहिड़ो धक वाहियसि जो देव जी हिकिड़ी बांह फड़ाट कंदी वञी परे पई। पोइ बिना देर जे उथी कन में हथ विझी तरार जी नोक सां देव जे नक में चीर ॾेई ऐं नोड़ लंघाए खणी सुक कयईंसि। छा कयईं जो तरार जी नोक सां देव जे नक में चीर ॾेई माल जो नोड़ नाकेड़ी लंघाए खणी सुक कयईंसि। वरी नार मां ॿियो डांद छोड़े देव खे खणी ॻीचीअ में झोली करे विधाईं। देव अहिड़ो कुछ जहिड़ी भित, इहो रंग ॾिसी राहक बि वधी खेसि वेझो आयो। हिन जी पहलवानी ॾिसी अजब में पइजी वियो ऐं डोड़ी घर ॾांहुं वियो। जितां मानीअ लस्सीअ जो जमन खणी आणे हिन जे अॻियां रखियईं, होॾां देव चुपड़ी कयो सोटा झलियो पियो नार में वियो। सॼो ॾींहुं ऐं गच राति ताईं वाघ देव खे नार में वहायो ऐं पोइ नार मां छोड़े डांदनि जी खड़ ऐं पुत्र ते आणे बीहारियईंसि। उहो ॾींहुं उहा सात वरी देव ॿोली न ॿोली। वाघ बि उतां मोकिलण खां अॻु हमराह खे चयो त ॿेली पंहिंजे अलाह वाही आहे, पर इहो देव हाणी पायां थो त या ॼमार तोसां इन नार में पियो वांदो पच। देव जी अहिड़ी का मरी वई जो नंढड़ा ॿार बि नथ खां झलियो पिया घुमाईंदा फिराईंदा हुआ। वाघ मोकिलाए तोकिलाए अॻिते रवानो थियो। मंज़िल त का हुअसि कान, तो मिड़े ई घस वठियो अॻिते पियो वियो। उहो पियो सोचई त मथीं दुनिया मां हेठीं दुनिया में अचणु सवलो हो, पर हाणे ओड़ा में मथीं दुनिया में अलाए जे कीअं पहुचंदो। कंदो हलंदो हलंदो अची हिकिड़े बरपट बयाबान में पहुतो। ॾींहुं बची ततो हो सो भायई त के घड़ियूं वेही किथे आराम कयां। इन इरादे खां हेॾां होॾां लोणू फिरायईं त का छांव या को पाछुलो हुजे त रिड़ी वञी पासो वठांसि। पर हिते त 16 कुअनि में सिॼ लॻी सुञ लॻी पई। 16 कुअनि में बि सुञ लॻी पई, सो किथे बि को वण टिण कोन ॾिसण में आयसि। नेठि वरी बॻिते हलणु शुरू कयईं। खेसि हिकिड़ो वण ॾिसण में आयो, तंहिं करे गंदी विछाए उन जे हेठां लेटी पियो। लेटण सां हिन जी अखि लॻी वई। कुझु देर खां पोइ पखियुनि जे चिड़ाहट ते अखि खुलियसि ऐं निंड मां उथी खड़ो थियो। वण ते नज़र पवंदे छा ॾिसे त गुरड़ पखी जे आख़िर में संदसि बचनि खे खाइण लाइ वासिंग नांग वण ते पियो चढ़े। हिन छा कयो जो तरार साण हुअसि, तंहिंसां तमामु फुर्ताईअ सां नांग खे मारे गतरा करे भरी ॿधी वञी गुरड़ पखी जे आख़िर में रखियईं। उन गुरड़ पखी खे केतिरनि ई ॾींहंनि खां शिकार हथ कोन आयो, तो उन ॾींहुं आख़िर मां निकिरण खां अॻु बचनि खे सम्झाए वियो त जे अॼु मूंखे शिकार न लॻो त पोइ अलाए जे कहिड़ी हालत में अची आख़िर में मां तव्हांजी कंदुसि, तव्हांखे खाईंदुसि। तंहिं करे अमी मुंहिंजे मोटण महिल आख़िर जे ॿाहिरां थी वेझो मतां बुख में ऊंधो थी पवां ऐं आख़िर में गिड़ण शर्त अव्हां खे खाई छॾियां। पर वाघ जो हेॾो सारो नांग टुकर करे आख़िर में रखियो हो, तंहिंखे गुरड़ पखीअ जे बचन खाई ढो कयो ऐं बाक़ी जेको बचियो सो आख़िर में छॾे बचा आख़िर मां निकिरी अची ॿाहिरि वेही रहिया। का महल ई कान गुज़री त गुरड़ पखी बि मींहुं वाच कंदो आख़िर में अची घिड़ियो। उन ॾींहुं बि शिकार कोन लॻोसि, सो आख़िर में घिड़ंदे नांग खे लॻी वियो
ऐं खाई ढो कयईं। तंहिंखां पोइ पुछाईं त को बचियो या सभु खाइजी विया। उते सभई बचा चूं चूं करे मिड़ी आया। गुरड़ पखी पुछनि त मां छा खाधो तंहिं ते। उते सभई बचा चूं चूं करे मिड़ी आया। गुरड़ पखी पुछनि त मूं छा खाधो, तव्हां त सभु जेर आहियो। तंहिं ते बचनि समूरो किसो करे ॿुधायसि त ही शख़्स जेको हेठि सुतो पियो आहे, तंहिं हिकु वासिंग नांग जेको असांखे खाइण लाइ मथे चढ़ियो हो, तंहिंखे मारे ज़रा ज़रा करे असांजे आखेरे में विधो, तंहिंखे असां बि खाधो ऐं जेको बचियो असां तोला बचाए रखियोसीं। उहो ॿुधी गुरड़ पखी ॾाढो ख़ुशि थियो ऐं बचनि खे चयईं त इहो तमामु ॾोरांए मुल्क मां पंधु करे आयो आहे ऐं घणो थकल थो ॾिसिजे। तंहिं करे तव्हीं सभई हली खेसि ज़ोर ॾियो त आऊं बि वटसि थो पहुचां, छो त हिन अॼु अव्हां जी जान बचाई आहे। इहो ॿुधी सभई बचड़ा वण तां लही अची वाघ खे ज़ोर ॾियण लॻा। एतिरे में गुरड़ पखी बि वण तां लही वाघ वटि आयो ऐं खेसि चयईं त अदा तुंहिंजी महिरबानी जो तो मुंहिंजे पर पुठ मुंहिंजे बचनि जी जान बचाई आहे। हाणे जे मुंहिंजी जान में को कमु हुजे त बिला शक चओ। इहो ॿुधी वाघ चयसि त जे मूंखे मथीं दुनिया में पहुचाए सघीं त इहा भलाई कर। तंहिं ते गुरड़ पखी चयसि त आऊं पर पखेड़ियां थो, तूं उन्हनि में कंहिं तरीक़े सां वेही रह त तोखे उॾाए हली मथीं दुनिया में थो पुॼायां, इहो को मसइलो ई न आहे। पोइ बाघ पंहिंजे अटकल सां संदसि परनि में हथ विझी उन में सोघो थी वेही रहियो। गुरड़ पखी खेसि खणी उथी उॾामियो। उॾामंदे अची मथे दुनिया में पहुतो ऐं वाघ जे ॾस ते हाणे खेसि पंहिंजे मुल्क में लाथायूं। पाण वरी पोएं पेर मोटी पंहिंजे वतन ॾांहुं वरियो। बाघ शहर में पहुची ॾिसे त हिकिड़े हंधि माण्हुनि जो मेड़ लॻो पियो आहे। पुछाईं त मालूम थियुसि त इहो मेलो उन लाइ मचाए वियो आहे जो हिन मुल्क जे बादशाह जी शहज़ादीअ खे मकने हाथीअ खां कहर नाले पहलवान छॾाए आयो आहे। उन ख़ुशीअ में वाइदे मूजिबि बादशाह खेसि शहज़ादीअ सां शादी कराए अधु बादशाही ॾियण जो हुकुम कयो आहे। पर शहज़ादीअ जो चवणु आहे त खेसि कहर आज़ादु न करायो आहे, पर उन जे नंढे भाउ वाघ मकने हाथीअ खे मारे खेसि मुल्क पहुचायो आहे। वाघ तंहिं ते पुछियुसि त भला कहर जो भाउ वाघ आहे किथे, उन खां छो नथा पुछनि। तंहिं ते हिन माण्हुनि जवाबु ॾिनसि त कहर चवे थो त वाघ मरी वियो आहे, पर शहज़ादी चवे थी त हू जीअरो आहे ऐं मुंहिंजो तोड़े बादशाही जे इनाम जो हक़दार उहो ई आहे। हींअर ॻाल्हि अची वाघ जी कमान ते बीठी आहे, जा इतफ़ाक़ सां शहज़ादीअ वटि रहिजी वई आहे। शहज़ादीअ जो चवणु आहे त जे वाघ मरी वियो आहे त पोइ छा थियो, हीअ संदसि कमान मूं वटि मौजूदु आहे। जेको माण्हू हिन कमान ते निशान चाढ़ींदो आऊं तंहिंसां शादी कंदुसि। तो अदा अॼु उन लाइ हीअ माण्हू अची गॾु थिया आहिनि ऐं ॿिया ज़ोर आज़माइनि पिया, पर कमान ते निशान कंहिंखां बि नथो चढ़े। इहा ॻाल्हि ॿुधी वाघ अॻिते वधियो। माण्हू सभई खेसि ॾिसण लॻा ऐं चवण लॻा त हिते वॾनि वॾनि पहलवाननि जी दाल नथी करे, तो हाणे हीउ छोकिरो छा ज़ोर ॾींदो। माण्हुनि जे चवण जी परवाह न करे वींदे सां भड़को ॾेई कमान में हथ विधाईं ऐं हिकिड़ीअ सट में गोशो चाढ़े बीही रहियो। पोइ त सभिनी माण्हुनि में वाह वाह थी वई। मुबारक जा हल मची विया। पेर ते ॾोको लॻी वियो। शहज़ादी जी दिलि धड़कण लॻी ऐं सोचण लॻी त हीउ दाव बि हथां वियो, पर अंजाम पारबो खेसि कहिड़ी ख़बर त वाघ वरी बि मोटी अची पंहिंजो हक़ हासिल कयो आहे। आख़िर शहज़ादीअ जी शादी वॾे धूमधाम सां थी। कहर खे बि ख़बर पई तो भाउ वटि मोटी आयो ऐं खांसि रोई माफ़ी वरितईं। होॾां शहज़ादी बि वाघ खे ओचितो महिलात में ॾिसी अजब में पई ऐं ख़ुदा जो शुक्रानो कयईं। उन खां पोइ वाघ बादशाही माणे शहज़ादीअ सां गॾु जुदा महिलात में रहण लॻो ऐं माउ खे बि हाणे पाण वटि रहाईं। काल्ह ॾिठोसीं ख़ुशि वेठा ॿियो मिड़े खेसि।